नाज़रीन, जमाल वारे इलाइक़े में क़त्ल की खबर है जेका सां शेयर कयूं पिया। जमाल वारे इलाइक़े जमाल करमपुर थाणे जा ॻोठ वकील अब्दुल समद बिजाणी में 35 साला नौजवान अली अकबर उर्फ गोरो शेख हथियार बंदन क़त्ल करे छॾियो। घर में कोराम मची वियो। पोस्टमार्टम लाइ नौजवान जो लाश करमपुर अस्पताल मुंतकिल किया वियो। मक़तूल के वारसनि एहतिजाज कंदे चयो आहे त बया बिरादरी के हथियार बंदन हमलो करे असांजे नौजवान के बेगुनाह क़त्ल किया है। वस वारा क़त्ल वाक़े जो नोटिस वठी असांखे तहफ़ुज़ इंसाफ़ ॾियारीनि। असां सुबह पाया घर सुबह चांहि टाइम हुयो। एहसान भाई अची करे साथ जोड़ अची करे फायरिंग कये और घर हमलो के तक़रीबन छह मुड़स हुयासीं, जंहिंमें त एहसान भाई और यानी कि हाकिम भाई जो पुट उनसा भाउ गॾु हुयो, सचल भाई और अरबेलो भी गॾु हुयो, अरबेलो भाई सौट उन जो और नंढो भाउ सचल भी गॾु हुयो। असांजो मरी वियो मुड़ुस अली अकबर उर्फ गोरो शेख ग़रीब वेठल मोरी गुलाम रसूल ॻोठ। असांजी पुलिस के दावत आहे असांजी कोई मदद कयो भेली। असां गरीब असां शेख आहियूं, असां गरीब मदद कयो भेली। पुलिस भी अची वई आहे। SSP जिला कश्मीर के साथ अपील है असांजी मदद कयो। सही आहे। DSP के असां मदद कयो। असांजी असां गरीब शेख आहियूं, मिसकिन आहियूं, असांजी मदद कयो भेली। जे न करे सघनि था त पोइ असां